सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग में भलीकार। असां वीकली इंटरनेशनल में तव्हांजे आॾो हाज़िर आहियूं। असांजो दोस्त हफ़ीज़ आरी सर असां सां मौजूदु आहे। सो हलूं था हफ़ीज़ जी तरफ़ ऐं उन खां खोड़ सारियूं शयूं मालूम कयूं था। सो हफ़ीज़, तमामु घणा मामला आहिनि। सभ खां पहिरीं तव्हां इहो ॿुधायो त बलोचिस्तान खां इहो जेको बलोच जो वाक़ियो थियो 20-25 ॾींहं अॻु, टारगेट किलिंग थी या उनखे अॻु में मिसिंग करे ऐं पोइ बाद में उनखे शहीद कयो वियो। उन खां पोइ इहो बलोचनि जो हिकिड़ो वॾो लॉन्ग मार्च जेको तुर्बत खां निकितो, तुर्बत खां थींदो ऐं पोइ इस्लामाबाद ताईं, विच में तमामु घणा क्लेशिस थिया ऐं इस्लामाबाद में तव्हां ॾिठा समूरा मामला। सो इन समूरे मामले खे, बलोचनि जे मामले खे, इन पैमाने जा जेके उनमें माण्हू शरीक थिया मार्च में, तंहिंमां ईअं लॻे पियो सभिनी वटि पंहिंजे प्यारनि जूं तस्वीरूं हुयूं हथनि में, जंहिंमां ईअं पियो लॻो त लॻभॻि अधु बलोचिस्तान लापता आहे। सो इहो इंसानी हक़नि जो संगीन हिकिड़ो वॾो मामिलो आहे, संगीन इंसानी हक़नि जी लताड़ आहे। इन मार्च खे ऐं जेको इस्लामाबाद में जेके क्लेशिस थिया, ईअं पियो लॻो त बलोचिस्तान जा माण्हू ॼण त पाकिस्तान जो हिसो ई न आहिनि। ऐं जॾहिं मूं इस्लामाबाद जे IG खे ॿुधो त हू ईअं पियो हामिद मीर सां ॻाल्हाए त ही बलोचिस्तान जा माण्हू आहिनि, फौरी तौर इन्हनि खे हितां निकिरणु घुरिजे। सो इन क़िस्म जो रवैयो, इन समूरे मामले खे कीअं था ॾिसो तव्हां? मंसूर, इहो बलूचिस्तान वारो जॾहिं खां इहो वाक़ियो थियो ऐं इहो पूरो लॉन्ग मार्च हलियो, उन में हिकिड़ो पंफलेट हुयो। उन पंफलेट में इहो लिखियलु हो त इस्लामाबाद ऐं बलूचिस्तान जो जेको तालुक़ु आहे उहो सिर्फ़ु तशदुद जो तालुक़ु आहे। ठीकु है, दैट मीन्स के केॾो डेस्परेट आहिनि बलूचिस्तान जा माण्हू ऐं रियासत जेको आहे उहो मिस हैंडल कयो वियो आहे, सम्झां थो इन कंफ्लिक्ट खे। हाणे इहे जेके अहिड़ा कंफ्लिक्ट हुजनि था, जंहिंखे एथनिक कंफ्लिक्ट तव्हां चओ, उन्हनि खे IR ऐं पॉलिटिकल साइंस जी लैंग्वेज में कंफ्लिक्ट ऐं कंफ्लिक्ट रेज़ोल्यूशन में असांखे पढ़ायो वञे थो त इन में इन्हनि खे चइबो आहे प्रोटेक्टेड कंफ्लिक्ट्स। ठीकु है, जेके एथनिक कंफ्लिक्ट्स हुजनि था। ऐं दुनिया पूरी जेके अहिड़ा कंफ्लिक्ट्स आहिनि उहे हल कया आहिनि, ॾाढा बहितर तरीक़े सां हल कया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त कैनेडा में हिकिड़ा क्यूबिक, हिकिड़ा अलॻि सां माण्हू, उन्हनि जो इशू आहे, उन्हनि माण्हुनि हल कयो। ऐं स्पेन में ताज़ो जेको आहे, स्पेनिश वज़ीर आज़म जेके कैटलवेनिया वारा आहिनि, उन्हनि खे बि NRO ॾिनो। हिंदुस्तान में तव्हां ॾिठो त मिज़ोराम में हिकिड़ी पूरी आर्मी जेको आहे सरेंडर कयो टू सम एग्रीमेंट्स खां पोइ हिंदुस्तानी गवर्नमेंट खां। ऐं तव्हां ॾिठो त 1956 में जेको क्राइसिस पैदा थियो हो श्रीलंका में, ॿोली जो क्राइसिस जेको हुयो, जॾहिं हुननि चयो त उहा सिन्हाली जेका आहे उहो ई लैंग्वेज हूंदी श्रीलंका जी, ऐं उहो 2008 ताईं कंफ्लिक्ट हलियो ऐं पोइ तव्हां ॾिठो त उन्हनि खे हैंडल कयो वियो। त इहे कंफ्लिक्ट थींदा आहिनि ऐं ख़ासि करे अहिड़ियूं जेके घण क़ौमी रियासतूं आहिनि उन्हनि में त इहो रोज़ जो मामूल आहिनि। पर बहितर ईअं हूंदो आहे जो उनखे संजीदगी सां उनखे हल कयो वेंदो आहे। अच्छा, इन्हनि खे हल करण जो जेको सिंपल तरीक़ेकार इहो आहे त बाबा तव्हां वटि जेका सेंट्रलाइज़ेशन जी सोच आहे, इनखे तव्हां ख़तमु करियो ऐं मसइलो हल थी वेंदो। ठीकु है, माना रिसोर्सिस जेके आहिनि, रिसोर्सिस जी सेंट्रलाइज़ेशन, लैंग्वेज जी सेंट्रलाइज़ेशन, आइडेंटिटी जी सेंट्रलाइज़ेशन, घणियूं सारियूं शयूं आहिनि। इन्हनि खे रियासतुनि जिन हल कयो आहे, उन्हनि इन तरीक़े सां हल कयो त बाबा तव्हां पंहिंजी पर्टिकुलर जेका बि तव्हांजी टेरिटरी आहे, जेको तारीख़ी तौर ते हुननि जो वतन रहियो आहे, उन में तव्हांजी मर्ज़ी तव्हां जेको वञी करियो। सो इहे तरीक़ेकार आहिनि उनखे हल करण जा। कोन कयो वियो। बलूचिस्तान जो जेको इशू आहे उहो आउं सम्झां थो त बांग्लादेश यानी आज़ादु थियो जेको एट दैट टाइम ईस्ट पाकिस्तान, उन खां बि पुराणो आहे। ऐं इन में जेको आहे उहो तशदुद यानी वायलेंस वारो फैक्टर तमामु घणो रहियो आहे। छो बलोच माण्हू जेके आहिनि उहे क़बाइली माण्हू आहिनि, उहे जाबलू माण्हू आहिनि, उन्हनि वटि तरीक़ेकार हिकिड़ो ई हूंदो आहे पंहिंजी ॻाल्हि खे मञाइण जो, उहो आहे वायलेंस ओबियसली। ऐं इहो को 70 सालनि जी ॻाल्हि कोन्हे, इहो थ्रू आउट द ईयर्स इन पट्टी में थ्रू आउट द ईयर्स इन पट्टी में जेको आहे वायलेंस ई तरीक़ेकार रहियो आहे, ॻाल्हि पहुचाइण जो या हुकूमत करण जो या हुकूमत जे ख़िलाफ़ मुज़ाहमत करण। सो आउं सम्झां थो जेको हींअर थियो आहे, जेको बि थियो आहे बलूचिस्तान जे केस खां पोइ या बालाच जे केस खां पोइ जेको बि थियो आहे, इहो लॉन्ग मार्च निकितो ऐं लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद में पहिरीं ॻाल्हि त अचणु कोन ॾिनो वियो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त बसूं भरे जेको आहे उन्हनि खे वापसी मोकिलियो वियो। हालांकि रियासत जेका आहे उस ख़ुदि सिक्योरिटी ॾींदी आहे त बाबा तव्हांजा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उहे असीं प्रोटेक्ट कंदासीं। उहो ईअं त माना जेकॾहिं को तव्हां वटि प्रोटेस्ट करणु अचे थो, रिकॉर्ड करणु अचे थो, तव्हां हुनखे बसुनि में भरे वापसी मोकिलियो। सुप्रीम कोर्ट जे जज IG खे घुरायो, तव्हां IG वारी ॻाल्हि कई, IG खे चयो त बाबा तव्हां इस्लामाबाद जा जेकी क्राइम जा इशू आहिनि उहा ॾिसो ऐं तव्हां बिल्कुलु जेको आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत सां गॾोगॾु जेके बि प्रोटेस्ट थियनि था उहे PTI जा थियनि, उहे बलूचिस्तान जे माण्हुनि जा थियनि, उहे उस्तादनि जा प्रोटेस्ट थियनि, उहे वर्कर्स जा प्रोटेस्ट थियनि। तव्हां ॾिठो इस्लामाबाद पुलिस जेका आहे उहो उनखे डिसअपेयर कंदी आहे। ठीकु है, उन्हनि जी हिकिड़ी जॉब आहे
बहरहाल ही हिकिड़ो ॿियो मामिलो आहे। सो इन मामले खे इंतिहाई संजीदगी सां हल करे सघिजे थो, अञा बि ॻाल्हियुनि जे थ्रू हल करे सघिजे थो। आई थिंक के उहे जेका सेंट्रलाइज़ेशन वारी सोच आहे उनखे ख़तम करे इंतिहाई संजीदगी सां इन मामले खे ॾिसणु घुरिजे। मंसूर अच्छा हफ़ीज़, तव्हां ॻाल्हि कई ज़बरदस्त। त जेके मामला आहिनि उहे अॻे पोइ अॼु न सुभाणे ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा। सो बलोचनि जो ही जेको तुर्बत खां इस्लामाबाद ॾांहुं मार्च हुयो, वरी बि रियासत खे इहो पैगाम हुयो त असीं ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ। जेकॾहिं तव्हां असां सां ॻाल्हाइणु चाहियो त हिकिड़ो पीसफुली असांजो मैसेज आहे। बहरहाल जीअं तव्हां ॻाल्हि कई, बहरहाल मूंखे त इहो मालूम आहे त श्रीलंका में 56 खां ओनली सिनाली एक्ट जेको नाफ़िज़ कयो वियो श्रीलंका में, उन खां 2008 ताईं, ऐं LTT खे मुकमल तौर ते कुचलियो वियो, पर उन मामले खे अञा ताईं सही नमूने नाहे निबेरियो वियो। बहरहाल इज़त ई मामला केॾांहुं विया वञनि। सो आर्मी चीफ साहब आसिम मुनीर साहब अमेरिका विया। तव्हांखे मालूम हूंदो उहो हिकिड़ो दौरो, उते इहो चयो वियो, अमेरिका तरफ़ां इहो बि ॿुधायो वियो त ही पाकिस्तान असांजो नॉन नेटो हिकिड़ो इतिहादी आहे, खिते में ॾखिण एशिया जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो असांजो इतिहादी आहे। पर आर्मी चीफ साहब जॾहिं अमेरिका वियो, उते माण्हुनि सां मिलियो, अमेरिकी ऑफिशियल सां मिलियो, त उते असांखे गज़ा बाबति का ॻाल्हि ॿोल नज़र न आई, त फ़लस्तीन बाबति का ॻाल्हि ॿोल कई हुजे। पर जॾहिं हू अक़वाम मुतहिदा जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गतरस सां मिलियो, त उनखे हुन जंगबंदी बाबति हुन सां ॻाल्हि ॿोल कई। सो तव्हां इन दौरे खे कीअं था ॾिसो, ऐं ॿियो छा था सम्झो त छा जंगबंदी अक़वाम मुतहिदा जे हथ में आहे या अमेरिका जे हथ में आहे? जॾहिं त 2.5 महीना जेका जंग हले पई, असांखे ईअं पियो लॻे त जेकॾहिं अमेरिका चाहे त ई जंगबंदी थी सघे थी, ॿी सूरत में अक़वाम मुतहिदा जी हींअर का बि हैसियत बाक़ी न आहे रही। तव्हां कीअं था ॾिसो? मंसूर खान ईअं ई आहे, आर्मी चीफ जो ही 8 ॾींहं जो दौरो हो। हिकिड़े आर्मी चीफ जो दौरो घटि पर हिकिड़ो डिप्लोमेटिक, आउं सम्झां थो हिकिड़ो डिप्लोमेटिक दौरो हो, जंहिंमें हू ब्लिंकन सां मिलियो या लॉयड ऑस्टिन सां मिलियो, डिफेंस इशूज़ डिस्कस कई, त उन में फ़लस्तीन वारो इशू खयो। ॾिसो, पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी में ठीकु आहे फ़लस्तीन सां लॻाव आहे, माण्हुनि जो लॻाव आहे, रियासत जो लॻाव आहे, पर फॉरेन पॉलिसी में फ़लस्तीन वारे इशू खां वधीक जेके पाकिस्तान जा इंटरनल इशूज़ आहिनि या कश्मीर जो इशू आहे उनखे वधीक फोकस ॾिनो वेंदो आहे। ऐं हिन दौरे में बि ईअं ई थियो। तव्हां ॾिठो त आर्मी चीफ हुते पहुतो त हिंदुस्तान जी जेका सुप्रीम कोर्ट आहे उन कश्मीर ते हिकिड़ो वर्डिक्ट ॾिनो, आर्मी चीफ उहा बि हुते ॻाल्हि रखी। ऐं उनखां अलावा जेको मेजर ॻाल्हि हुई उहा इहा हुई त जेके अफ़गानिस्तान खां क्रॉस बॉर्डर टेररिज़म जेको थिए थो पियो, या मुसलसिल जॾहिं खां हुते जेको काबुल में तालिबान जी हुकूमत आई आहे, त हितां जी परसेप्शन जे मुख़ालिफ़ जेके हुते फोर्सिस आहिनि उन्हनि वरी कर खणणु शुरू कया आहिनि। तव्हां ॾिठो त केॾा ख़तरनाक क़िस्म जा हमला कया विया फोर्सिस ते। ओबियसली इहो पॉलिसी जो बैकलैश हो, यानी तव्हां हेॾा पूरा ऑपरेशंस कया, माण्हुनि खे डिस्प्लेस कयो, ऐं पोइ वरी जेको आहे इमरान ख़ान जे दौर में जेको सभई गॾु थिया, चवंदा हाणे हिननि सां ॻाल्हियूं था करियूं, ऐं वापसी हिननि खे घुराया विया। तॾहिं बि फॉरेन पॉलिसी जा एक्सपर्ट हुया, डिफेंस जा एक्सपर्ट हुया, उन्हनि चयो त बाबा ही सुबुह जो तव्हां कंध में पवंदा, ही जेके तव्हां वापसी घुराया। पर एट दैट टाइम इमरान ख़ान प्रोजेक्ट जे तहत हिननि चयो त रिकन्सिलिएशन जे थ्रू इहो कमु करे था वठूं। सो ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं खां पाकिस्तान इहो फ़ैसिलो कयो त अफ़गान वापसि वेंदा, उन खां पोइ इंटरनेशनल प्रेशर हुयो, ख़ासि करे US जो प्रेशर हुयो। पोइ आउं सम्झंदो कुझु उहे शयूं हूंदियूं उन्हनि खे ॿुधाइणो बि हुयो त बाबा हीअ असांजे लाइ सिक्योरिटी चैलेंजिस आहे। ऐं ही जॾहिं खां माण्हू वापसी विया आहिनि तॾहिं खां जेके आहिनि हमलनि में शिदत आई आहे। अञा बि इहा पाण प्रेडिक्ट कई, बल्कि दुनिया पूरी जेको बि फॉरेन पॉलिसी खे ॾिसे थो, आलमी सियासत खे ॾिसे थो, उन प्रिडिक्ट कई त पाकिस्तान ते अञा बि ख़तरनाक क़िस्म जूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ थींदियूं, छो त इहे माण्हू जेके तव्हां मोकिलिया आहिनि, उन्हनि जे हिते मुफ़ाद हुआ, सालनि खां रहिया पिया हुआ, हाणे उन्हनि मुफ़ादनि जो जॾहिं उन्हनि जो पूराओ न थियो त हू तव्हां ते अटैक कंदा। सो ईअं ई थियो। आउं सम्झंदो आर्मी चीफ जे दौरे में कश्मीर जो इशू डिस्कस थियो आहे, ऐं उनखां अलावा जेके आहिनि सभ खां अवल जेको आहे इहो अफ़गानिस्तान जो मामिलो डिस्कस थियो आहे, ऐं अफ़गानिस्तान में वेही करे जेके पाकिस्तान ते हमला थियनि था पिया, ख़ासि करे KP ऐं बलूचिस्तान में, इन्हनि शयुनि ते हुननि डिस्कशन कई हूंदी। बाक़ी फ़लस्तीन जो इशू पाकिस्तान जी टॉप फॉरेन पॉलिसी जी लिस्ट में न आहे, बयान जे हद ताईं चई सघूं था। सो ईअं न आहे, आउं ईअं सम्झां थो। मंसूर खान, इहो ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे तव्हां ॿुधायो, गज़ा में जेका आहे उहो जंग जारी आहे, ऐं तव्हां मूंखां ई सवाल पुछो त जंगबंदी जेका आहे उहो अमेरिका छो कोन थो करणु ॾे। सो ताज़ो जंगबंदी त कोन थिए, पर सिक्योरिटी काउंसिल फ़ैसिलो कयो त एड ईंदी। सो इन पूरे सिलसिले खे किथे पिया ॾिसो तव्हां, पूरे कॉन्फ्लिक्ट खे? हीअं हाफ़िज़, पहिरीं त 20,000 माण्हू, लॻभॻि 20,000 खां मथे अॼु जी रिपोर्ट हुई BBC जी ऐं अल जज़ीरा जी, त 20,000 खां माण्हू जेके मथे आहिनि उहे माण्हू क़तल थी चुका आहिनि। 3 ॾींहं में तव्हां ॾिठो
त 3-4 ॾींहं अॻु में सिक्योरिटी काउंसिल में इहो जंगबंदी बाबति ठाराह अचिणो हो, पर अमेरिका उनखे डिले कंदो रहियो, मुख़्तलिफ़ सबब ॼाणाईंदो रहियो। पर अॼु तव्हां ॾिठो सिक्योरिटी काउंसिल में करारदाद जेका पेश थी उन में जंगबंदी वारो नुक़्तो ई कोन हो, पर उन में इहो हो त बाबा जेका गज़ा में एड आहे, जेके कॉरिडोर्स आहिनि, सेफ कॉरिडोर्स, उहे क़ाइमु कया वेंदा। सो मूं जॾहिं ॾिठो त जेको अक़वाम मुतहिदा लाइ रूस जो जेको सफ़ीर आहे उन ॿुधायो त अमेरिका असां सां धोखो कयो आहे इन ठाराह में, यानी उन में जेको जंगबंदी, गज़ा में जंगबंदी वारो नुक़्तो ई शामिल न आहे उन करारदाद में। बहरहाल एड लाइ उहो मंज़ूर थियो। तव्हां ॾिठो कुझु ॾींहं अॻु में त हमास सरबराह इस्माइल हानिया मिस्र में आयल हो ऐं मूसा सरबराह बि उते आयल हो, अमेरिकन ऑफिशियल्स बि उते आयल हुआ, कतर जो अमीर शेख तमीम बि उते आयल हो ऐं इहो डिस्कस पियो थियो त उते जंगबंदी बाबति ॻाल्हियूं थींदियूं, छाकाणि त मूसा सरबराह ऐं इज़राइल जी जेका कैबिनेट आहे, वॉर कैबिनेट, उन बि इहा परमिशन ॾिनी हुई त असां पंहिंजा माण्हू जंग जे ज़रिए नायूं आज़ादु कराए सघिया, इन करे हिकु दफ़ो ॿीहर हॉस्टेजिस जेका आहे उहा डील करणी पवंदी हमास सां। बहरहाल इस्माइल हानिया उते आयो, इसराइल उनखे ऑफर्स कई त असां जेके तव्हांजा जंगी कैदी आहिनि या हमास ऐं जिहाद इस्लामी जा या पॉपुलर फ्रंट जा जेका जॉर्ज अबाई जी तंज़ीम आहे उनजा जेके सियासी या जंगी कैदी आहिनि उहे बि असीं आज़ादु कंदासीं जेकॾहिं हमास एग्री थिए। पर हमास उन ते मना कई। हमास चयो त असीं मुकमल गज़ा में जेसीं ताईं जंगबंदी न थींदी तेसीं ताईं असीं डील न कंदासीं, छाकाणि त जॾहिं असीं इसराइल खे उन जा माण्हू वापसि था करियूं त पोइ इसराइल वरी हिकिड़ी खूनखार बमबारी गज़ा ते जारी करे पियो ऐं असीं अहिड़ी क़िस्म जी भयानक रांदि गज़ा जे माण्हुनि सां न खेॾंदासीं। बहरहाल उहा डील न थी। सो इन मां ई तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त अक़वाम मुतहिदा जी कहिड़ी हैसियत रही आहे जो 20 दफ़ा अंतोनियो गतरस चवे थो जंगबंदी करायो, पर जंगबंदी न थी थिए। सिक्योरिटी काउंसिल में हर बार अमेरिका ही करे थो, बाबा असीं वीटो कंदासीं। बहरहाल हिन दफ़े ते हिकिड़ी वॾी साज़िश तहत इहो समूरो मामिलो कयो वियो ऐं सीज़ फायर जो हुन मां नुक़्तो ई कढियो वियो। ख़ैर हाणे वरी कुझु ॾींहंनि खां पोइ इहे लॻे ईअं पियो त वरी मिस्र में ॻाल्हियूं थींदियूं। अब्दुल फताह अल सीसी टियों ॾींहुं हिकु दफ़ो ॿीहर मिस्र जो सदर चूंडिजी आयो आहे, टियों दफ़ो, यानी हींअर 2003 ताईं हू मिस्र जो प्रेसिडेंट हूंदो, हू अमेरिका जो विहारियल माण्हू आहे। बहरहाल असुल मामिलो आहे त जंगबंदी, सो जंगबंदी तकड़ी नज़र न पई अचे। इहो वधि में वधि कतर जहिड़ा मुल्क या मिस्र जहिड़ो मुल्क विच में पई का जंगबंदी कराए सघनि था, पर उहो तव्हां सम्झो था त हीअ जंग तवील थींदी त हिन मां इसराइल खे घटि में घटि जेको नेतन्याहू आहे उनखे फ़ाइदो आहे, उन ते करप्शन जा केसिस आहिनि ऐं हू सम्झे थो त जेकॾहिं इहो सीज़ फायर थियो, जेकॾहिं तकड़ी जंगबंदी थी त इसराइली जेको आवाम आहे उहो मूंखे कठेड़े में खड़ो कंदो ऐं जेको एॾो वॾो सिक्योरिटी फेल्यूअर थियो उन ते आॾी पुछा थींदी। अॻु में उन ते करप्शन जा केसिस हलनि पिया। तव्हांखे मालूम हूंदो त हर हफ़्ते तलवीव में नेतन्याहू जे ख़िलाफ़ उनजी करप्शन जेके चार्जिस आहिनि उनजे ख़िलाफ़ वॾा प्रोटेस्ट थींदा आहिनि, पर हू सरकार में आहे ऐं अल्ट्रा राइट विंग जो माण्हू आहे ऐं वेस्ट बैंक जे अंदरि जेके सेटलमेंट्स कयूं आहिनि उतां जा मिनिस्टर सिमात्रिच ऐं ॿियो कहिड़ो आहे एतामिर बिन गोयर, उन जहिड़ा इंतिहा पसंद माण्हू हुन सां गॾु आहिनि। ऐं ॿियो ख़ुदि इसराइल जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो 60% जेके माण्हू आहिनि उहे इंतिहा पसंद आहिनि, सो उन्हनि जो साथ उन्हनि सां आहे ऐं ही जंग ई नेतन्याहू जी बका आहे, बाइडन जी हिन में बका आहे। बहरहाल अॻिते ॾिसजे त छा थो थिए, पर फ़िलहाल त तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, पर इसराइल खे बि तमामु वॾो जंग खे मुंहुं ॾियणो पियो आहे। तव्हां ॿ ॾींहं अॻु में ॾिठो हूंदो त इसराइल गज़ा में जॾहिं हिकिड़ी टनल में IDF जा फ़ौजी दाख़िल थिया इसराइल जा, त 3 उते जेके यरगमाली हुआ, जेके हमास यरगमाल करे वरिता हुआ, उहे उते सुता पिया हुआ, पर हुननि जा हथ ॿधल हुया ऐं हुननि जूं शर्टूं बि लथल हुयूं ऐं हुननि हेब्रू में हुननि खे चयो त असांखे बचायो, असीं हमास जा विढ़ाक न आहियूं, पर असीं इसराइली आहियूं, असीं हिननि वटि यरगमाल हुआसीं। पर IDF जा फ़ौजी, इसराइल जा फ़ौजी एॾा ख़ौफ़ज़दा हुआ जो उन्हनि खे उन्हनि शूट करे छॾियो। हालांकि उन्हनि खे शर्टूं बि न हुयूं ऐं उन्हनि मां को बि ख़तरो न हो त बाबा शर्टनि जे अंदरां को उन्हनि खे बम वग़ैरह ॿधल आहे। सो हू बिल्कुलु ईअं सम्झो त नंगा हुआ ऐं उन्हनि हिब्रू ॿोली में, अबरानी ॿोली में उन्हनि खे चयो असांजी मदद कयो, पर ख़ुदि इसराइल उन्हनि खे शूट करे छॾियो। सो इन मां ई महसूसु थिए पियो त हू केतिरा ख़ौफ़ज़दा आहिनि। जी ठीक है। अच्छा ठीक है मंसूर, तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं खां इहा जंग शुरू थी आहे मिडिल ईस्ट में, त इन जंग में पहिरीं हिज़बुल्ला, पोइ जेको यमनी होसी काहे पिया, ऐं तव्हां ॾिठो त रेड सी जेको हिकिड़ो स्ट्रेटेजिक पॉइंट आहे पूरी दुनिया में, तमामु घणो हितां खां जेको आहे उहो सामूंडी रस्ते ज़रिए वापारु थींदो आहे, तेल जी बि गुज़रगाह आहे। सो यमनिन चयो त बाबा असां कंहिं बि वेसल खे तव्हां टिपण न ॾींदासीं, कंहिं बि कार्गो शिप खे तव्हां टिपण न ॾींदासीं, ख़ासि करे जेकॾहिं उहा अमेरिका ऐं इसराइल जी हुई त उनखे बिल्कुलु टिपण न ॾींदासीं। सो उन खे काउंटर करण जे लाइ तव्हां ॾिठो त अमेरिका जेको आहे हिकिड़ी वरी हिकिड़ो ब्लॉक जोड़ियो हुई, हू चाइना खे कंटेन करण वारी ॻाल्हि हिननि खां विसरे वई। हाणे यमनी होसिन जे ख़िलाफ़ हिननि वरो एडवांस मुल्कनि जो ब्लॉक ठाहियो आहे। सो तव्हां हिन सूरत खे कीअं था ॾिसो? वेरी स्पेसिफिक, वी हैव ओनली 5 minutes। यस,
हफ़ीज़, तव्हां ॾिठो हूंदो त शुरू में ई ईरान जॾहिं ही जंग शुरू थी गज़ा वारी 7 अक्टूबर खां पोइ जीअं इसराइल गज़ा ते बेरहम बमबारी शुरू कई, उन वक़्तु ई ईरानी सुप्रीम लीडर सैयद आयतुल्लाह अली खामेनेई ऐं प्रेसिडेंट जेको आहे इब्राहिम रईसी उन्हनि चयो त ॿाहिरीं मुदाख़लत न थिए। जेकॾहिं कंहिं बि इसराइल खे वेपन्स ॾिना या उन्हनि लाइ जासूसी कई या पंहिंजा ड्रोन्स मोकिलिया या पंहिंजा वेपन्स ॾिना या के बि ॿियूं कोशिशूं वरितियूं, जीअं यूक्रेन में जीअं उन्हनि रूस खे काउंटर करण लाइ उन्हनि मुदाख़लत कई आहे यूरोप जे मुल्कनि, जेकॾहिं गज़ा में ऐं इसराइल जी कंहिं बि मदद कई त उन संगीन नतीजा भोगणा पवंदा ऐं असीं ख़िते में वार फ्रंट्स खे खोले छॾींदासीं। तव्हां हुसैन अमीर अब्दुल्लाहियान जा मुसलसल बयान ॿुधा हूंदा। ऐं पोइ इसराइल जॾहिं मुसलसल उहा जारियत कंदो रहियो, ब्लिंकन जा दौरा ऐं जॾहिं अरब मुल्कनि तरफ़ां बार बार ब्लिंकन खे इहो चयो वियो त जंगबंदी करायो न थियो, ऐं सिक्योरिटी काउंसिल में बि अमेरिका तरफ़ां मुसलसल करारदादुनि खे सीज़ फायर जी करारदादुनि खे वीटो कयो वियो। तॾहिं जेके रेज़िस्टेंट फोर्सिस आहिनि उन वटि को बि ऑप्शन न हो सिवाइ जे त उहे इसराइल खे प्रेशराइज़ कनि, ताक़त जे इस्तेमाल ज़रिए इसराइल खे इहो पोइते हटाइनि, यानी गज़ा ते हुनजो मुकमल फोकस न रहे। इन करे परियां नॉर्थ ॾांहुं इसराइल जे नॉर्थ ॾांहुं लबनान हिज़बुल्लाह पंहिंजो जेके हथियार आहिनि उन्हनि जा मुंहुं खोले छॾिया। साॻी रीति जॾहिं अमेरिका हिते पंहिंजा ॿेड़ा जेके जंगी ॿेड़ा आहिनि उहे मेडिटेरेनियन में अची बीहारिया, त इराक ऐं शाम में जेके अमेरिकी बेसिस आहिनि उन्हनि ते रेज़िस्टेंस जेके इलाक़ाई फोर्सिस आहिनि इराक में ऐं शाम में उन्हनि ते हमला शुरू कया। ऐं कल्ह जी रिपोर्ट आहे त इराक में अमेरिकी फोर्सिस ते 120 खां 150 हमला थिया आहिनि ऐं एतिरा महीने ॿिनि जे अंदरि एतिरा शदीद हमला अमेरिका ते कॾहिं बि न थिया अमेरिकी फोर्सिस ते। साॻी रीति शाम जी बि इहा सूरत हाल आहे। ॿियो हिज़बुल्लाह तरफ़ां तव्हां ॾिसो त मुसलसल जेको अपर गलीली जो इसराइल जो इलाइक़ो आहे उन ते जेके सिविलियन आबादी आहे उनखे हिज़बुल्लाह टारगेट कंदो रहे थो, त जीअं उतां जा माण्हू इसराइल जा ख़ुदि माण्हू तल अवीव में रोडनि ते निकिरी मुतालबो कनि त गज़ा ते जेका जंग आहे, जेका इसराइल तरफ़ां बेरहम जंग मड़ी वई आहे, उनखे फौरी तौर ते बंदि कयो वञे। ॿिए पासे अहम स्ट्रेटेजिक पॉइंट होसिन वरिती आहे। तव्हां ॾिठो रेड सी, हिकु पासे त ईरान गल्फ में वेठो आहे, जेको पर्शियन गल्फ आहे उते ईरान वेठो आहे, ॿिए पासे रेड सी में बाबुल मंदब जेको अहम स्ट्रेटेजिक पॉइंट आहे, हिकिड़ी अहम हिकिड़ो रस्तो आहे जितां जहाज़ गुज़रनि था। पहिरियों ई होसिन इहो चयो त बाबा जेकॾहिं इसराइल गज़ा ते जंग बंदि न कई ऐं हुनजो ब्लॉकेट ख़तमु न कयो, बिजली बहाल न कई, जेकॾहिं हुते खाधो न पहुचायो, मेडिसिन न पहुचाई वई ऐं ॿियो अक़वाम मुतहिदा जा जेके रिलीफ टीम्स आहिनि जेकॾहिं उन्हनि खे रस्तो न ॾिनो वियो त असीं इसराइली शिप्स खे टारगेट कंदासीं रेड सी में। ऐं पोइ हुननि शुरू में कार्गो शिप खे अगवा कयो। तव्हां ॾिठो त अॼु ताईं उहो यमन जे साहिल ते बीठो आहे ऐं हुनखे हुननि टूरिस्ट हुन में तब्दील करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ अरब मुल्कनि जा माण्हू अचनि था उन कार्गो शिप खे विज़िट करे ऐं उते डांसूं पिया कनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा वीडियोज़ असांखे मिलिया आहिनि। सो बहरहाल जॾहिं अमेरिका चयो त असीं हिकिड़ी फोर्सिस 10 मुल्कनि 20 मुल्कनि जी ठाहे ऐं होसिन ते हमिलो कंदासीं, हमले जी तयारी पिया करियूं, त कल्ह मूं बयानु ॿुधो होसी जेको अंसारुल्लाह होसी जेको सरबराह आहे सैयद अब्दुल मालिक बदरुद्दीन अल होसी, उन चयो त हाणे सिर्फ़ु इसराइल न पर असीं जेके बि बहरी ॿेड़ा हितां गुज़रंदा, जेके बि यूरोप सां लाॻापियल हूंदा, इसराइल सां लाॻापियल हूंदा ऐं थोरी बि तिर जेतिरी बि उन्हनि वटि इसराइल लाइ जेकॾहिं हमदर्दी हूंदी असीं उन्हनि खे टारगेट कंदासीं। ऐं कल्ह होसी सरबराह इहो बि चयो त असीं लॻभॻि 10 सालनि खां ॾींहुं राति इहे दुआऊं पे घुरियूं त अमेरिका असां सां डायरेक्ट टकराव में अचे, छाकाणि त अॻु में सऊदी अरब ऐं ॿियनि मुल्कनि जे ज़रिए हुननि असां ते हमला पे कराया, असांजे ख़िलाफ़ हुननि बेरहम जंग कई, यमन जे माण्हुनि खे हुननि सतायो। बहरहाल असांजी दुआ क़बूल थी चुकी आहे ऐं हाणे अमेरिका डायरेक्ट असां सां टकराव में आयो आहे। सो हाणे असीं अमेरिका खे अहिड़ो सबक़ सेखारींदासीं जो अहिड़ो हुननि वियतनाम में सिखियो हूंदो न अफ़गानिस्तान में सिखियो हूंदो। ऐं ताज़ो अॼु बि हुननि इहो ई बयानु ॾिनो त हाणे जेको रेड सी में ऐं मेडिटेरेनियन सी में जेके अमेरिकी जंगी ॿेड़ा बीठा आहिनि असीं उन्हनि खे टारगेट कंदासीं ऐं इहो असांजो लिजिटमेट शेयर हूंदो। सो होसिन तरफ़ां एॾी वॾी स्टेटमेंट ऐं अॼु ॿियनि जेके विज़ल्स आहिनि उन्हनि खे टारगेट कयो वियो आहे, क्रूज़ मिज़ाइलनि सां ऐं हेलीकॉप्टर बि इस्तेमालु थियनि था मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। सो इहा वॾी अचीवमेंट आहे जंहिंखां अमेरिका ऐं यूरोप जा जेके मुल्क आहिनि उहे ख़ौफ़ज़दा आहिनि। ऑस्ट्रेलिया त इनकार करे छॾियो त असीं या जेका 10 मुल्कनि जी टास्क फोर्स आहे होसिन जे ख़िलाफ़ इन में शामिल न थींदासीं। सो मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी तमामु वॾी स्ट्रेटेजिक पॉइंट आहे जेका होसिन वरिती आहे ऐं इहो हिकिड़ो वॾो प्रेशर हूंदो। तव्हां ॾिठो हूंदो त इसराइल चयो त 85% जेका असांजी आमदनी आहे उहा हितां ई थींदी आहे, इलाद पोर्ट खां। इलाद पोर्ट मुकमल तौर ते बंदि थी चुकी आहे, जेका इसराइल जी अहम पोर्ट आहे जितां इहे समूरा वापार थियनि था। सो उर्दन लाइ मिस्र लाइ जेके सुइस कैनाल खां ॿेड़ा अचनि था ख़ुदि उन्हनि लाइ बि वॾो ख़तरो आहे। समूरी दुनिया जी जेका आलमी मईशत आहे उन ते वॾो इम्पेक्ट पए थो। सो मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु हिकिड़ी अहम स्ट्रेटेजिक पॉइंट आहे ऐं मूंखे लॻे पियो त इन जे करे ई
अमेरिका यूरोप जा मुल्क ऐं ॿिया जेके आलमी सरमाएदार आहिनि उहे मजबूर थींदा त हू गज़ा लाइ जंगबंदी लाइ इसराइल खे दॿा विझनि। जी ठीक है मंसूर, तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो ये असांजो आलमी सियासत ते प्रोग्राम इंडस डायलॉग जी 7वीं क़िस्त जेका आहे पुॼाणी त पहुती। जेकॾहिं तव्हांखे सिलसिलो वणे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो ऐं इंडस डायलॉग खे बि सपोर्ट करियो ऐं उमेद करियूं था सिलसिलो जेको आहे उहो मुस्तक़बिल में जारी रहंदो ऐं तव्हां ताईं जेके आलमी सियासत जूं ख़बरूं आहिनि उहे असीं पहुचाईंदा रहंदासीं तर्जियाती तौर ते। सो थैंक यू सो मच, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।